Assalamu alaikum. My name is Anishfa. I am from 9th class. Today my topic is Hazrat Imam Hussain alayhi salam. Imam Hussain alayhi salam Islam तारीख जे इंतहाई में बाज़ में शख्सियतन मां हिकाए पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नवाज़ हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो फर्जंद है बीबी फातिमा ज़हरा जो लाडला हुआ। इमाम हुसैन जी सॼी ज़िंदगी दीन इस्लाम जी हिफ़ाज़त ऐं सचाई लाइ वक़्फ़ हुई। इब्तिदाई ज़िंदगी इमाम हुसैन 3 शबान 4 हिजरी मदीने मनोरा में ॼाओ पाण खाई न्याय सादा अमीन ऐं बहादुर हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां तमामु घणी मोहबत कंदा हुआ ऐं तरबियत खे पंहिंजी निगरानी हेठि फरमाई। उन करे इमाम हुसैन जी ज़िंदगी में आला इख़लाक़ सब्र ऐं तक़वा नुमायान आहे किरदार ऐं ख़ूबियूं। इमाम हुसैन सच ॻाल्हाइण मज़लूमनि जी मदद करण ऐं हक़ ते क़ाइमु रहण लाइ मशहूरु हुआ। पाण खे बि ज़ुल्म या नाइंसाफ़ी खे क़बूल न कंदा हुआ। संदसि ज़िंदगी मुस्लमाननि लाइ हिकु मुकमल नमूनो आहे जंहिं मां हर इंसान खे सिखणु खपे। सानो करबला इस्लामी तारीख़ जो सभ खां अहम ऐं दर्दनाक वाक़िओ सानो करबला संभाली त पाण इमाम हुसैन खां बैत वरिताऊं, पर इमाम हुसैन खेसि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी खे क़बूल करण खां इनकार करे छॾियो, छाकाणि त पाण हक़ ऐं सचाई जा अलमदार हुआ। शहादत 10 मुहर्रम हराम 61 हिजरी ते योम आशूरा वारे ॾींहुं इमाम हुसैन पंहिंजे भाइरनि पुटनि भाइटनि ऐं 70 खां वधीक साथियुनि सां गॾु शहीद कया विया। हिन अज़ीम क़ुर्बानी इमाम हुसैन दुनिया खे उहो पैगाम ॾिनो त हर क़ुर्बानी असांखे हक़ लाइ क़ुर्बानी ॾियणु घुरिजे, भली जान ई छो न वञणी पए। थैंक यू।